जी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। लतीफ़ साईं जो शेर आहे त हथ ॾकनि पेर ॾखनि झले न सघां पाण पर संज त उहे ई साण जोबन रीह जॾा थिया। अॼु जेको आउं जंहिं महान शख़्सियत सां कचहरी करे रहियो आहियां सो हुर मुजाहिद फ़क़ीर मोहम्मद याक़ूब ख़ासि केलिया, जेको ज़िंदगी जी मुनी सदी माणे चुको आहे ऐं ज़िंदगी जूं ईअं सम्झो 80 बहारूं माणे चुको आहे ऐं हींअर अञा बि हुनजी दिलि ऐं जज़्बा हुन जा जवान आहिनि ऐं अञा बि हू वॾी हिकिड़ी फ़राख़ दिली सां आयल वियल महिमाननि खे पंहिंजी ओताक पंहिंजो तॾो संभाले थो ऐं हीउ वाहिद शख़्स आहे जेको सॼी सिंध हिन झागी आहे, सॼी सिंध खे ॾिठो आहे ऐं हिन माण्हू जी सियासत ते बि हिकिड़ी सम्झ नज़र हूंदी आहे ऐं हीअ कचहरी जो कोर ऐं लोक अदब जो हिकिड़ो ॾाढो सुघड़ हीअ माज़ीअ में सुघड़ बि हुयो। त अॼु आउं उन शख़्सियत सां तव्हांखे मुलाक़ात करायां थो त हू वधीक तव्हांखे पाण पंहिंजी ज़िंदगी जा लाहा चाढ़ा, ज़िंदगी जूं ॾुखियूं सुखियूं तकलीफ़ूं, दोस्तनि जा ॾुख, दोस्तनि जूं ख़ुशियूं, वॾे में वॾी ख़ुशी ग़म, कीअं हुनजी ज़िंदगी कहिड़े दौर मां गुज़री आहे। फ़क़ीर मोहम्मद याक़ूब अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। तव्हां जो बचपन किथे गुज़रियो ऐं कीअं गुज़रियो, अंदाज़ो आहे त तव्हां जी उमिरि हींअर केतिरी थींदी? साईं हाणे असांजी उमिरि जेका आहे सा 80 जे लॻभॻि आहे। पोइ हाणे उन खां साल घटि हुजे जा हिते हुजे पर ईअं आहे। अच्छा। हा असां हाणे पढ़िया माण्हू आहियूं पर एतिरी आहे ऐं 65 वारी जंग में वॾो जवान आहे। अच्छा। हा उन टाइम में मां जंग में वञा पियो पर पोइ हिकिड़ो असांजो हादसो थी वियो, उहा घरनि खे वसिया लॻी वई जंहिंजे करे ऐं इन 65 वारी जंग में कोन वियुसि। बाक़ी उन खां पोइ वरी 71 में वियासीं ऐं असां हुकूमतूं बि सदर अयूब खां वठी ॾिठियूं आहिनि। तव्हां तइलीम हासिलु कई? हा तालीम असां हासिलु कई, नंढा हुआसीं पर पढ़ियोसीं कोन को, बसि इहो बि असांखे को नसीबु कोन हो। माइटनि वॾी कोशिशि कई पर असांखे निभाग न छॾियो, कोन पढ़ी सघियासीं। तव्हांजे दौर उन में भला सुठा बहितरीनु उस्ताद कहिड़ा जेके तव्हांखे उन टाइम उस्ताद में? साईं असांजे टाइम में बहितरीन उस्ताद जेके हुया सो हिकिड़ो इहो अदा जोयो हुयो, वज़ीर हुयो, वज़ीर न सलेमान, मोहम्मद सलेमान। सलेमान। अच्छा। ऐं ॿियो अलीनो नालो हुअसि, रिंद हो अलीनो। अच्छा। ऐं ॿियो उस्ताद मेहराब ख़ान, अच्छा। उहो ज़मींदार माण्हू हुयो उस्ताद बि ऐं हा उस्ताद बि हुयो। पर उन टाइम में पढ़ाई सुठी हुई पर एतिरी हिते कोन हुई जिते बि अहिड़ी पढ़ाई ॿिए हंधि हुई। अच्छा। हा इन खां अॻु में जेके वरी असांजा ॿाहिरि पढ़ी विया हा। उहे 7 दर्जनि ताईं तालीम हूंदी हुई फैलल। अच्छा, उहे किथे पढ़िया? उहे साईं पढ़िया पंहिंजो सिराई नवाब खान जे ॻोठु। अच्छा, खूह ते? हा खूह ते उते पढ़िया ऐं उन जे वक़्त में पढ़ाई तमामु टाइट हुई, ज़ोरी तालीम बि हुई। अच्छा। छोकिरनि ते माना ज़ोरी तालीम हुई, माना गवर्नमेंट जे तरफ़ां ई कानून हुयो। पर पढ़ाई अहिड़ी हुई जो आउं चवंदो त अॼु ॿिए वारो उन्हनि सां कोन मुक़ाबिलो करे सघंदो जेके उन ज़माने में वधीक न पढ़िया जेके पर 5 दर्जनि वारा। बाक़ी वधीक त मुंहिंजो भाउ उहो 7 दर्जा फाइनल ई त माना दर्जा बि थोरा हुआ त 7 सालनि में त हू मास्टर बि थी सघे त माना पढ़ाई उहा तमामु औखी हुई। ऐं उन मां ईअं जेका सिरप अची अचे खोरे मां ईअं पची आया त 6 ऐं 7 जो दर्जो उस्ताद हुनखे गॾे खणायो त हीअ होशियारु आहे ऐं इहे ॿिन्ही जा इम्तिहान हुन गॾे ॾिना। माना अहिड़ी पढ़ाई उन ज़माने सां हुई ऐं अॼु उहा पढ़ायूं कोन्हनि ऐं जहिड़ियूं उन ज़माने सां हुयूं। असांजे इलाइक़े में थियो, कहिड़ी जात ते ॼमू असांजो इलाइक़े में जी मूंखे इहा ख़बर कोन्हे का वॾा ॻाल्हि कंदा तूं मार्शला में तूं ॼाएं। अच्छा। हा मार्शला पोइ अलाए नंढी आहे या वॾी आहे पर मां सम्झां थो त उहा कहिड़ी जाइ ते? नंढी मार्शला में भई ॼाओ हुई तूं। पोइ उन टाइम में थी सघे त पोइ जंघे वेठल हुजनि, मार्शला पई आहे। अच्छा। ऐं पोइ वरी अची शिफ्ट थी वई वॾे दोधे जे ॻोठु वेठा काशकली जे। अच्छा। पर इहा माइट ॻाल्हि कंदा तूं मार्शला में ॼाए। अच्छा मार्शला। हा ऐं हिंदू बि वञनि था त उहा बि मूंखे संभरा।
अच्छा सांबारा ही वणिया वञनि था इंडिया उहो इंडिया हलिया विया उन खां पोइ असांजो वक़्तु उहो जेको तमामु भलो हो मेला मलाखड़ा घुमंदा हुआसीं अच्छा काॾे बि वेंदा हुआसीं मेलनि में त ॿार शेरां जेके मेला घुमियो राति जो सुतो पियो को भउ कोन हूंदो हो न गुंडागर्दी हुई न दाड़ेल हो न चोर हो न अगवा हुई न का शइ कोन हुई तव्हांजा बचपन जा दोस्त कहिड़ा आहिनि जेके तव्हां सां गॾु रांदियूं रहियूं या उन्हनि सां गॾु हा असांजे वक़्त जा साईं दोस्त जेके हुयासीं उहे वीचारा घणा त हिन जहान मां हलिया बि विया आहिनि अच्छा नाला कुझु ऐं ॿुधायो के आहिनि बि सही हाणे गौस ख़ासि कयी आहे इहो बि असांजे सन माना असां ॿिलाड़ा रांदियूं गॾु कयूं आहिनि खेॾिया आहिनि अच्छा उन्हनि मां हींअर ॿिया हलिया विया आहिनि पर अञा अलीगढ़ ख़ासि कयी आहे सही सही इहो असांजे हिन टाइम जो आहे इहो माण्हू ऐं इहे असां गॾु रांदियूं कंदा हुआसीं ॿिलाड़ा ऐं असांजे समाज जा इहे माण्हू आहिनि अञा इहे वेठा बि आहिनि शान ख़ासि कयी बि आहे हा शान तव्हांजी उमिरि आहे हा न असांखां कुझु वॾो आहे अच्छा हा हा वॾो आहे पर मतिलबु लार कांगर आहे अच्छा इहे माना आहियूं ऐं पर हू असांखां पको आहे हू रांदि जो ॿिलाड़े जो बि माना पहिरें जोड़ जो रांदीगर उहो ऐं असांजो भाउ मास्तर वॾो इहे पहिरें जोड़ जा हुआ अच्छा हा इहे मुक़ाबलनि जे रांदियुनि में माना हिननि खे वठी वेंदा हुआ भला रांदीगर आहे चोटीअ जा ॿई ॿियो हेॾो गुलबेग मास्तर हो उहो बि वीचारो ॿिलाड़े उन जो भलो रांदीगर हो ऐं इहो ज़मानो भलो हो ॾाढो इहे मेला मलाखड़ा हूंदा हुआ रांदियूं ॿिलाड़ा इहे सिंधी रांदियूं मलाखड़ा मेला ॾिठासीं ॾाढा हाजन शाह जो मेलो असां हेॾो ग़ुलाम अज़र फ़क़ीर जो मेलो राणीपुर जो मेलो ऐं इहे मेला घुमियासीं भिट शाह जो मेलो बि असां कॾहिं टारियो कोन अहिड़ो को यादगार वाक़ियो जेको तव्हां सां थींदो हुजे जेको अञा ताईं तव्हां खां न विसरंदो हुजे ज़िंदगी जो अहिड़ो ख़ुशी हुजे या गम हुजे न न अहिड़ो वाक़ियो असां सां अहिड़ी ॻाल्हि कोन थी बाक़ी असां रुगो मुजाहिदी में वञण जे लाइ हिकिड़े ॾींहं ॿ ॾींहं जो इहो कमु न थिए त मुजाहिदी में 65 में वञा पियो अच्छा जो असांजे घरनि खे हथिया लॻी वई जंहिंमें हिकिड़ो छोकिरो मुंहिंजो भाटियो उहो शहीद थी वियो पोइ इहो वाक़ियो थी वियो उन जे करे असां घर वारनि खे वरी लॻी वियासीं पंहिंजे हिन कम खे जंहिंजे करे मजबूरी करे ऐं न वियुसि इहो उन 65 में माना हा 65 में जंग बि 65 में लॻी हा इंडिया जी ॻुई खोड़ाए छॾी सदर अयूब हा उन टाइम में तव्हांजी उमिरि घणी तक़रीबन 65 वारे दौर में माना ऐं जंग में वञा पियो मुजाहि में त पूरो जवान आहे न साईं अच्छा ॾाढी तव्हां हा हा ॾाढी लथी आहे माना जवानी आहे 71 वारी जेको तव्हां लड़ाई में इहो थोरी यादगिरियूं ॿुधायो किथे हा 71 में त असां परे कोन हुआसीं 71 में गद्दारी जी जंग हुई जंग बि कोन हुई पर इहा हिकिड़ी सियासत हुई हाणे उहा जेकर न करणु खपे अहिड़ियूं ॻाल्हियूं न करायो त भलो आहे छो जो अॼु बि उहा छा त हले पई उहे साॻियूं पार्टियूं ॿियूं वेठियूं आहिनि उहो मुख़्तसर मुख़्तसर त माना उन टाइम में दौर पंहिंजो ज़ियाउल हक़ न ही पंहिंजो अदा ही मुजीबुर रहमान बांग्लादेश वारो तॾहिं ही पाकिस्तान मुल्क हिकिड़ो हो हुकुमरान में हिकिड़ो हुकुम हूंदो हो माना इहो सदर अयूब हो उन खां पोइ सदर अयूब जे पोयों तहरीक हलाई भुटे ज़ुल्फ़कार तहरीक हलाई त हुनजे पोयों को छोकिरनि जिलसाबल था कया कॉलेजनि हेॾो होॾो हुनखे थोरो ॻाल्हायूं को कुतो चयूं त हू गैरतमंद बादशाह हो जेको चईंदा असां हेतिरो वक़्तु हुकूमत कई आहे ऐं अॼु असांखे अवाम जो कुतो अचे त पोइ असां हुकूमत कहिड़ा हुकूमत हलायूं उहो इस्तीफ़ा जो हलियो इज़त सां हा सो हुकूमत में बि गैरत थी खपे गैरतमंद आदमी खपे ऐं वरी इन मार्शल खे ऐं वधीक पसंदि थो कयां छाजे करे जो मार्शल अयूब खान वारी जेका हुई साहिब नर बादशाह हो 12 महीने तकिड़ कंदो मुल्क खे खड़काए छॾंदो हो हीअ अॼु त हुकूमत त कान्हे बछदी हले पई बच्छा ऐं मुजीब रहमान इलेक्शन थी आहे भुटे खे कोहनि ते उछले छॾियईं हाणे हक़ु त वज़ीर आज़म जो हुनजो उन दौर में भुटो चए त वज़ीर आज़म त हाणे खटियो हू वेठो आहे
ऐं वज़ीर इन में बांग्लादेश जेको छिनो सो बि उन छिनो त वज़ीर आज़म आहे थिया बाक़ी इहो माइदा पिया कयईं इंडिया वारनि सां या ॿाहिरि मुल्कनि हुन सां हेल्प कई त हीउ कमु थींदो बाक़ी तूं वज़ीर आज़म थी वञे बाक़ी इंडिया बि चयो त असांखे खपे इहो त बांग्लादेश जेको आहे उन सां हथु खणो मुल्क टुटी वियो हा मुल्क टुटी वियो ऐं अदा हीउ वज़ीर आज़म थियो मुंहिंजी मज़ा आहे ॿार बचा मारा छॾियईं त पोइ संदो कोट वञी बि ख़बर हा, अथव इहा ॻाल्हि। संदो बि तबाह थी वियो पाण बि अलाह माफ़ जो करे नतीजा ख़राबु उन आहिनि खां पोइ ज़िया जी हुकूमत आहे तव्हां कीअं ॾिठो भला ज़िया जी हुकूमत बि भली हली ॿुधई उन में MRD तहरीक बि का हली हुई हा MRD हली हुन 11 साल हुकूमत कई इन्हनि खे गिने माण्हुनि खे पर पोइ इहा बि वठि वठा आख़िरकार उन खे बि शहादत करे मारायूं हथ सां माना पंहिंजे ई हमले मौक़ा हा, लॻी पंहिंजे। जंहिं इहो जहाज में मथे जहाज खे बाहि लॻी सो लॻंदी त पंहिंजे घर मां सही। सो उन खे बि उहो वियो उन खां पोइ साईं वरी हुकूमत थी मतिलबु मोहम्मद खान जूणे जो आयो मोहम्मद शायदि खान जून जो वज़ीर आज़म हुयो हा वज़ीर आज़म उहो बि दौरु भलो गुज़रियो मोहम्मद खान बि हिकिड़ो मोतबर शरीफ़ माण्हू हो हा बिल्कुलु गुंडो न हो शरीफ़ माण्हू इहे अहिड़ा ठही ठहंदा हा मोतबर ख़ानदानी घराणनि जा माण्हू हुआ ऐं उन खे बि आख़िरकार किरायो इन नवाब शरीफ़ हा ॿुधई उन खे बि किरायो ॿाहिरि मुल्क ई वेलो वेंदो उन खां आयो त हिन जे कारण अॻई कमु ठाहे छॾियो जो वीचारे खे सवारी बि कान ॾिनो इहो उन हलियो खां- आयो हा ॻाल्हि इहा पिया कयूं त ॿियो उन खां हिकिड़ो सुवालु मूंखे हिकिड़ो ज़हन ते अची वियो आहे त हीउ जेको पुराणो इहा ॻाल्हि वरी छॾे त कुझु वरी भुटे वारी हुकूमत हा। पोइ इहा हली हा उहा बि 6 साल हुकूमत हली 7 उन खां पोइ इहो उन खे बि इनकलाब अची वियो इहो तव्हां नार वहंदे ॾिठा नार किथे हा हा नार बि ॾिठा अच्छा नार हा हा नार बि ॾिठा पर इहे थोरा टका इहे ॾिठा अथऊं इहे लोटियूं इहे नार ठिकण वारियूं लोटियूं इहे बाक़ाइदे अच्छा इहे हा इहे बि ॾिठोसीं इहो दौर बि ॾिठोसीं ऐं बादशाहियूं इहे असां यको इहो अयूब खान खां वठी अॼु ॾींहं ते ॾिसंदा हुआ जाओ हाणे असां न पढ़ियल माण्हू उहे हूअं असुलु तव्हांजो जेको वाल साहिबु या ॾाॾो असुलु कहिड़े इलाइक़े जा हुया रहाश उहा असुलु पंहिंजो ई अछर वारो तव्हांजे वाल साहिब जा नारो हा माना उते थियो हा हा उते थियो हा ॼाओ उते हो अछरा हा 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 बिल्कुलु बिल्कुलु जाओ हिते हो अच्छा ऐं ॿिया तव्हांखे चाचा हुया न चाचा न हुया चाचा कोन हा माना असांजे ॾाॾे खे अबो बाबो हुयो ई अकेलो अच्छा बसि 2 नियाणियूं थियनि हा ऐं हिकु पुटु अच्छा जेका हिकिड़ी तव्हांजी ॾाॾी आहे हा ऐं ॿीअ बि सम्झ माना 2 भेणूं हा ऐं हिकिड़ो ई पुटु बाक़ी वधीक ॿियो चाचो असांजो कोन हो असां कोन थियो अच्छा माना औलाद हुननि खे हा हा ॾाढो बि हुननि जी बि मूंखे मूं कोन थियो मूंखां अॻु में निकिरी वियो जान छॾे वियो हा माना तव्हांजो वाल साहिबु माना नौजवान हुयो जो हुन हा वालिद साहिबु गुज़ारे हुन हा 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 नौजवान अच्छा हीअ जेके नवरेतियूं जा जेके मथां पाणी ईंदो हो इहो अरोड़ खां जेको टुटंदो या इहे तव्हां इन्हनि खे वहंदे ॾिठो न साईं न इहे कोन ठाहे असां हा हा इहे असां कोन ठा ऐं इहा ॿोॾि जेका हिन भुटे वारी हुकूमत में हा जेका आली वाहण वारो जेको बंदि टोलनि हा इन में आहे जवान आहे वॾो इहो जेको हा उहा हाणे ॼण करोगी ॻाल्हि आहे अच्छा हा हा इन में का एॾो टाइम कोन्हे को जवान उन में पाणी जी स्पीड वॾी ई आहे भला वॾी वॾी स्पीड ई किरड़ फ़कीर उन टाइम में उते हो ऐं हीअ पाणी हीअ नालियूं सभु वही वियूं ऐं हीअ ओड़ी भिट जेका आहे साइज वारी हा इहा इन खां ॿेड़ी निकिरंदी माण्हू खणंदी परियों मल्हारनि जो ॻोठु जेको आहे भिट ते किसान भला उहा भिट हीअ ओड़ी भिट इन विच में पाणी हो इहा हिन भिट खां ॿेड़ी हुन भिट ते वेंदी हुई इहो पाणी हीअं हेठि निकिरी वियो माना वही वियो हा पाणी हेठि ई नारियूं इहे मुल्क विया भरिजी नारे पाणी धिपियो पोइ वधे खे चवां पोइ पाणी ओलहंदो 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 थिए किरड़ हुयो ॿुधूं ख़बरूं वेठे जूं पांधड़ियूं हा पोइ इहो अदा नारो वियो ओलहंदो किरड़ थिए उते वेठो आहे त हाणे हेॾे कीअं अचनि जाइ कान हुजे हलण जी
अच्छा पोइ पाणी बंदनि खां बि हेठि लही आयो पर ॾाढो औज में आहे मूं ॾिठो अची किरंदा गॾु किरंदा के ॿारड़ा सावड़ा अच्छा कहिड़े हा। हिन टाइम ते शादी थियल हुई माना न न शादी शादी हिन जी मथां शादी कोन्हे अच्छा पर हिन सां माई पंहिंजी मड़े नंढी जॻह ते मां उहा साण इहा ऐं ॿियो हस मुंहिंजो इहा पफी पफी थी लॻाए छा ईदन फ़क़ीर जो औलाद छा थिए सौट उहे तॾहिं हिते वेठल हुया न न वेठा हिते हा हा कहिड़ो बि हिते वेठो हो पर ओॾे जो ईंदा वेंदा हाणे त पोइ हीउ मथां जो बोॾ अची त उहो अची वियो न हाणे कीअं अचे इहा हक़ीक़त आहे बसि पोइ इहो जो पाणी लथो ख़बरूं वीचारूं इहे अचनि पियूं माण्हू अचनि वञनि पिया पोइ इहा ख़बर पए पोइ बि हुननि सां गॾिजी आयासीं हिन मुंहिंजो हिकिड़ा हिननि खे होॾो छॾे पुॼाए वञूं ऐं इहो मुल्क ॾिसां तव्हां कुझु टाइम सुघड़नि नाम हलियो कहिड़नि कहिड़नि सुघड़नि खे तव्हां ॾिठो या ॿुधो हा इन पॉइंट ते अचूं था पोइ इन ॿोॾार टाइम में आयासीं त हीउ जेको अहमद खान वारो घर आहे हाँ हितां घटी आहे सोढ़ी त किरड़ फ़क़ीर जो हितां सां टपऊं त पाणी ते न हितां ॾाढो पियो हलियो कुझु यार तारो बसि हाँ हा तारो बि आहे हा कोई ईअं हाणे नारे मां बि हिकिड़ो तरियो हा पर ॿियनि वाहन में त तरी वेंदो आहे अमीरो आहे या इहे त अहिड़ी ॻाल्हि कोन्हे पर जो अंदरि लथो त मुंहिंजो वरी ॾिसां हीउ त अणतारो माण्हू पाणी जो माइनो ल हा वञा जो पेरड़े पियो वञा त पाणी मूंखे हितारियो वञी पेर कढियईं मूं चयो हाणे त तरियो हलियो वेंदुसि पर हाणे हीउ त माण्हू बि न हेठि ॼण पैसो पाणी में किरियो पोइ असां मोटियो त मुंहिंजो भाई हिते तव्हांजे भेणी कान्हे हलण जी पोइ इहो नार जो वरितो कपिड़ो हाँ इहो हिन शफ़ी मदार घर में वेठो हुयो नार जो कपिड़ो ॾेई पोइ जेका हिन ओबाए वारी लाठी जेका आहे ये जो